समूरी दुनिया जे उॾेरोलाल में ॾहीं मुहर्रम हराम जे हवाले सां मरकज़ी इमाम बारगाह खां थींदो तरतीबवार फ़क़ीह शिराज़ जो पिणु कमराणी जे पिणु खां थींदे ॼामोटनि जी हवेलियुनि ते कुझु देरि तरसण खां पोइ शहर खां थींदो मेन बाज़ार ते हर साल जी मातमदारी ऐं संजीर ज़नी कई वेंदी, जॾहिं त उॾेरोलाल पुलिस सिक्योरिटी जा इंतज़ाम बहितरीन नमूने करे रही आहे। उॾेरोलाल विलेज में जिथे मरकज़ी इमाम बारगाह तां हुसैनी काफ़िलो निकिरी चुको आहे। हाणे अचो त पाण उॾेरोलाल अवाम ऐं मोमिननि खां इन अहवालु पुछूं। काफ़िलो जेको आहे असांजो सैयद शुहदा जे अज़ादारीअ जो उहो मरकज़ उॾेरोलाल विलेज यानी मस्जिद इमाम बारगाह क़ाइम बाबुल उलूम मरकज़ उॾेरोलाल विलेज खां ई बरामद थींदो आहे। ऐं हिन जा मरकज़ी जेके माना रिवायती जेके रस्ता आहिनि त उहो हीउ शहर जो अंदरूं जेको रस्तो आहे उहो वठी ऐं वरी मेन रोड ते असीं चढ़ंदा आहियूं ऐं पोइ वरी मथां बाईपास ते दरगाह जे मथां खां फिरी वरी मरकज़ ते अची जेको इख़्तिताम पज़ीर कंदा आहियूं। ऐं जेतिरे क़दुरु इंतिज़ाम जी ॻाल्हि आहे त यकीनन गर्मी जो माहौल आहे। इहा मौला हुसैन अलैहिस्सलाम ज़ात जी सम्झो कि असांखे इहा ताक़त आहे ॾिनल जो ही अज़ादार जेके आहिनि से गर्मी सर्दी न ॾिसंदा आहिनि। जेकॾहिं को ख़ातिर ख़्वाह इंतिज़ाम न बि हुजे तॾहिं बि हीअ मोमिन मौला जे काफ़िले में जारी ऐं सारी रहंदा आहिनि। बहरहाल वरी बि इंतिज़ामी हवाले सां असां सां सहकार आहे ऐं गर्मी जी शिदत खे कम करण जे लाइ असां सां यूनियन काउंसिल जे यानी अहलकारनि काफ़ी ताउन कयो आहे। पुरमिन फुल तरीक़े सां मुतमिन आहियूं। मां पाण उनजी गॾु न कयां थो। मुंहिंजो DSP खेबरानी साहब हो बि आहे, बिल्कुलु न फ्री आहे। मां फुली चेकिंग कई आहे। अल्लाह जे करम करंदा बिल्कुलु ख़ैर सां वक़्तु घुमे पियो ऐं जुलूस हले पियो ऐं ख़ासि करे मोमिनीन बि असां सां बहितरीनु तावन कनि पिया। असां उन्हनि सां गॾु आहियूं। बिल्कुलु जी माशूक अली कमरानी साहब, जीअं त असां सां तमामु घणो सहकार आहे सिंध पुलिस जो ऐं असांजे रज़ाकारनि जो। राति खां वठी या पहिरीं मुहर्रम खां वठी जीअं बि असांजा ई काफ़िला शुरू थिया आहिनि या मातमी जेके बि जुलूस शुरू थिया आहिनि उन में सिंध पुलिस तमामु सुहिणे नमूने सां पंहिंजो किरदारु निभायो आहे ऐं निभाए रही आहे। ऐं उन खां पोइ जेके असांजा मोमिन आहिनि ख़ासि तौर ते नौजवान उहे बि सभिनी सां कोऑपरेट करे रहिया आहिनि। जॾहिं त हीउ असांजो 1980 खां वठी ही काफ़िले जो सिलसिलो हले पियो जेको हींअर 2023 जो ही सालियानो काफ़िलो आहे। ऐं पुरमुतमिन आहियां मोमिननि जे तरफ़ां बि सिंध पुलिस जी कारकर्दगी खां बि ऐं रज़ाकारनि खां बि तमामु मुतमिन आहियां। ऐं ॿिए नंबर ते मौसम जी सूरत हाल जे हिसाब सां जेके सबीलूं लॻल आहिनि जेके न्याज़ नगर लॻल आहिनि तमामु वाफ़र मिक़दार में मौजूदु आहिनि ऐं मोमिन पुरमुतमिन आहिनि ऐं असीं पुरमुतमिन आहियूं तमामु सिक्योरिटी जे लिहाज़ सां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।